आला सिंधी हूअं त क़ौम ज़री ज़री ॻाल्हि त सोशल मीडिया ते हैशटैग ठाहे थी, पर ताज़ो पीपल्स पार्टी ऐं MQM विच में जेको सिंध दुश्मन मुआहिदो थियो उन ते छो ख़ामोश आहे? अदा क़ौम खे इहो सोचण जो मौक़ो ई कोन मिलियो। हिकिड़ो मसइलो अञा ख़तमु थिए ई कोन थो त 10 ॿिया साम्हूं अचो वञनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुआ करियो ही मुआहिदो बि माज़ी जे मुआहिदनि वांगुरु ई रहे। जेकॾहिं हक़ीक़त जो रूप अख्तियार करे वियो त इन जा नुक़सान बि वाज़े नज़र ईंदा। इन करे सिंध जे तमामु बादशाह दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इन मुआहिदे खे नज़रअंदाज़ न कयो वञे, मतां किथे पोइ एहतजाज करण जो मौक़ो बि न मिले। ॾिसो, सियासी आज़ादी हर कंहिंजो हक़ आहे। कंहिं ते बि इहो ज़ोर नथो करे सघिजे त हू असांजे मनपसंद लीडर खे वोट ॾे। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त कहिड़ी बि पार्टी सां जुड़ियल हुजो, पर पंहिंजे लीडरनि ॾाढो सवाल करण जी हिमत पैदा कयो। जेकॾहिं कुझु ग़लति थिए थो त तव्हां ते फ़र्ज़ु आहे उन शइ जी मुखालफ़त कयो। ज़हन में रहे त इक़्तिदार जा नज़ारा करण लाइ पंहिंजे ई वजूद खे नीलाम करणो पवे थो। तव्हां इहो न सोचो त तव्हांजा लीडर धरती ऐं क़ौम खे नीलाम कोन कंदा। इक़्तिदार जी जंग में सभु जाइज़ आहे। इन करे अक़लमंदी इन्ही में आहे त बजाए सिर्फ़ नचण जे छो न असां हर एक्टिविटी ते नज़र रखूं। सही थिए त उनखे सारायूं, ग़लति थिए त उनजो बाइकाट कयूं। तव्हां वोट कयो था त सवाल करण तव्हांजो हक़ आहे। इहो न सोचो त सवाल करण जे करे तव्हांखे ग़लति सम्झो वेंदो। समाजी तब्दीली तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं ज़हनी तब्दीली जी शुरूआत कजे। बाक़ी जे असां रुगो हथ ॿधी साईं साईं कंदा रहंदासीं त किस्सो बि ईअं ई हलंदो रहंदो। यादि रखो त तव्हांजो पंहिंजे लीडर सां रिश्तो सिर्फ़ु सियासी बुनियादनि ते आहे, एहसासनि ते न। जेकॾहिं तव्हांजे ख़ुशियुनि सां उन्हनि खे ख़ुशी नथी मिले त तव्हांजे ॾुखनि सां बि उन्हनि खे को फ़र्क़ु नथो पवे। कहिड़ी ज़हनियत ठाहे छॾी आहे। हुक्मराननि जो हिकिड़ो तबिको तव्हांखे डिवाइड करे पंहिंजा मफ़ाद पूरा करे थो ऐं तव्हां सोशल मीडिया ते हिक ॿिए खिलाफ़ बाहि ॿारे छॾी आहे। ज़िंदगी जो अधु हिसो त गुज़ारे विया आहियूं, बाक़ी अधु बि गुज़री वेंदो। पर कॾहिं इहो सोचो आहे त असांजी औलाद जो छा थींदो? छा उनजे हिसे में इहे अज़ाब छॾे वेंदासीं जेके असीं भोॻियूं पिया? या उन्हनि खे इहो ॿुधाए वेंदा त फिलाणे वॾेरे जी औताक वसाइणी आहे, हक़ असां नीलाम कराए छॾिया, तव्हांखे बसि साईं साईं करे चमचागिरी करणी आहे? पर अदा माण्हुनि खे तब्दील करण लाइ बि अमल जी ज़रूरत हूंदी आहे न। सिर्फ़ कुझु अखर लिखण या ॻाल्हियूं करण सां त कुझु कोन थींदो। अदा इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ असांखे यूरोप जे जहालत वारे दौर खे सम्झणो पवंदो। तव्हांखे ख़बर आहे त दुनिया जी तारीख़ में जेतिरी तब्दीली या तरक़ी गुज़िरियल 300 सालनि में थी आहे, ओतिरी तरक़ी उन खां अॻु हज़ारनि सालनि में छो न थी सघी? जॾहिं त सभु अज़ीम माण्हू बि पुराणे दौर में हुआ। क़दीम यूनानी दौर खां वठी अकबर बादशाह जे ज़माने ताईं गौर कयो ऐं वरी फ्रांसीसी इनक़लाब खां वठी हिन जदीद दौर खे नोटिस कयो त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त इंसानी तारीख़ में इन हद ताईं तब्दीली ऐं तरक़ी जा सबब कहिड़ा आहिनि। इन जा अहम सबब इहे हुआ त अहद वस्ता जे ज़माने में यूरोप मथां चर्च जो कंट्रोल हो। पूरे यूरोप जो तालीमी निज़ाम चर्च हलाईंदो हो। चर्च मज़हबी तालीम ज़रिए इंसाननि जी ज़हनसाज़ी कंदो हो। आम माण्हू, बादशाह, हुक्मरान सभु चर्च खां ख़ौफ़ज़दा हुआ। इन्ही ख़ौफ़ जे करे चर्च खे टैक्स ॾियणु फ़र्ज़ सम्झो वेंदो हो। जेको बि इन जी मुखालफ़त कंदो हो उनखे ईसाइत मां ख़ारिज करे सज़ाए मौत ॾिनी वेंदी हुई। ईअं नाहे त यूरोप जी पूरी आवाम चुपचाप इहो सभु सहंदी रही। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज थिया, चर्च ख़िलाफ़ तहरीकूं बि हलियूं, पर सभु बेअसर साबित थियूं, छो त माण्हुनि जी अक्सरियत ज़हनी गुलाम हुई। उन्हनि खे ज़िंदगी जी तकलीफ़नि खां वधीक आख़िरत जे अज़ाबनि खां ख़ौफ़ थींदो हो। इन करे उहो ख़ौफ़ हर तहरीक खे कुचलण लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। ऐं पोइ वरी उहो दौर बि आयो जंहिं में बग़ावत जी तहरीक खे नओं रंग ॾिनो वियो, जंहिंखे निशातुन सानिया जे नाले सां यादि कयो वञे थो। माण्हुनि जे ज़हननि जी नए सिरे सां नशोनुमा कई वई। आज़ाद ख़्याल भरे सोच जे महदूद दायरे खे वसी कयो वियो। इन तहरीक जी कामयाबी जी बुनियादी वजह इहा हुई त तालीमी निज़ाम खे सेक्युलर ऐं लिबरल बुनियाद ते रखियो वियो। इन तहरीक यूरोप खे चर्च जी गुलामी मां आज़ाद करायो। यूरोप चर्च खां आज़ाद थियो त यूरोपी तहज़ीब पाण खे क़दीम यूनानी तहज़ीब सां ॻंढणु शुरू करे छॾियो। रोमी तहज़ीब ऐं सक़ाफ़त यूरोप जी सोच खे हिकु नओं रंग ॾेई छॾियो। यूरोप में मार्टिन लूथर उहो पहिरियों इंसान हो जे सभ खां पहिरीं चर्च जी मुखालफ़त कई। लूथर जे करे यूरोपी दुनिया ॿिनि हिस्सनि में तक़सीम थी वई, कैथोलिक ऐं प्रोटेस्टेंट। इन तक़सीम यूरोप खे चर्च खां आज़ाद करे छॾियो। ज़हनी तरक़ी जो बुनियाद रखियो वियो त साइंसी ख़्यालनि खे आज़ादी मिली वई। उन सां गॾोगॾु सियासी नज़रियात में जमहूरी अमल जो आगाज़ थियो। उन खां पोइ यूरोप में रोशन ख़याली जी तहरीक जो दौर शुरू थियो। हाणे सिर्फ़ पोप जी सचाई दुनिया जे साम्हूं कोन हुई, बल्कि ॿियूं बि केतिरियूं ई सचायूं यूरोप मथां रक़्स करे रहियूं हुयूं। पहिरीं ईअं हो त चर्च पंहिंजी सचाई ज़बरदस्ती नाफ़ज़ कंदो हो ऐं बाक़ी हक़ीक़तनि ते पाबंदी लॻाईंदो हो। पर रोशन ख़याली जी तहरीक दुनिया जे साम्हूं केतिरियूं ई सचायूं रखी छॾियूं। छा तव्हांखे ख़बर आहे त रोशन ख़याली जो मर्कज़ फ्रांस छो बणियो? छो त जॾहिं चर्च ख़िलाफ़ बग़ावत जो आगाज़ थियो त माण्हुनि जे ज़हननि खे तब्दील करण में फ्रांस जे 3 फ़लसफ़ियुनि जो अहम किरदारु रहियो, रोसो, वॉल्टियर ऐं दिदरो। ऐं उहे अज़ीम फ़लसफ़ी हुआ जिन्हनि माण्हुनि जे ज़हननि में उहे ॻाल्हियूं विधियूं जो उहे ख़ौफ़ खे ख़तमु करे सोचण ते मजबूर थी विया ऐं पंहिंजे मुस्तक़बिल पंहिंजे हक़नि लाइ बेख़ौफ़ थी उथिया। वॉल्टियर जूं तहरीरूं बादशाह लाइ ज़हर ऐं अवाम लाइ हमदर्दी जी बहार हुयूं। इहो वॉल्टियर ई चयो हो त बादशाह उहो ई थी सघे थो जेको आदिल हुजे। रोसो उहो अज़ीम फ़लसफ़ी हो जे सभ खां पहिरीं इहो तहरीर कयो त इक़्तिदार बादशाह वटि न बल्कि अवाम वटि हुअणु घुर्जे। बाद में इन्हनि फ़लसफ़ियुनि जे ख़्यालनि खे फ्रांस जे आइन में शामिल कयो वियो, छो त इन्हनि जी तहरीरनि यूरोपी दुनिया खे तरक़ी जो बुनियाद ॾिनो। न इन्हनि टायर साड़िया, न लॉन्ग मार्च कया
ऐं न वरी कॾहिं बुख हड़ताल ते वेठा, बल्कि इन्हनि घरनि में आराम सां वेही कलम सां उहे जुमला लिखिया जिन्हनि अवाम जे ज़हननि खे बदिलाए पूरी दुनिया खे तब्दील करे छॾियो। जेकॾहिं उहे अज़ीम फ़लसफ़ी माण्हुनि जे ज़हननि खे आज़ाद न कंदा त अॼु न यूरोप अहिड़े मक़ाम ते हुजे हा ऐं न वरी दुनिया एतिरी तरक़ी करे सघे हा। तहक़ीक़ ऐं जुस्तजू जा मरहला त सदियुनि खां जारी हुआ, पर इहो ज़हनी आज़ादी जो कमाल आहे जो अॼु दुनिया तरक़ी जे उरूज ते आहे। ज़हन क़ैद हुजनि त अमल जी कशिश में उहा सघी नाहे हूंदी जो पंहिंजो मौक़िफ़ मञाइण में कामयाब थी सघे। असांजे अबोज माण्हुनि जे ज़हननि में बसि इहा ई ॻाल्हि विधी रही आहे त जेकॾहिं तब्दीली चाहियो था त एहतजाज कयो। ऐं असां वरी इहो बि कोन था सोचूं त 74 सालनि जी तारीख़ में असां कहिड़ियूं साइंसी इजादूं कयूं, सदाईं इहे एहतजाज ई त कया, पर तब्दीली जा मंज़र कॾहिं असां न ॾिठा। ज़हन जाहिल इंसान खे पंहिंजो मुर्शिद तस्लीम करे छॾे त जिस्म खे ज़ंजीरनि जी ज़रूरत कहिड़ी आहे। ज़हन गुलाम हुजे त ठूंठ जेॾा शाहपर खणी माइक टायसन जहिड़ो पहलवान बि पेरनि में झुकियल हूंदो आहे। तव्हां भले 1000 कोशिशूं कयो, लखे एहतजाज कयो, पर हालतूं तॾहिं तब्दील थींदियूं जॾहिं असांजा ज़हन तब्दील थींदा। ख़ौफ़ जो ताज पाए ज़माने जूं रौनकूं नाहिनि ॾिसबियूं, मज़ा वठण लाइ दिलि खे आज़ाद करणो पवे थो। दर दर जी गुलामी जो सबब जिस्मानी ज़ंजीरूं नाहिनि, बल्कि उहे ज़हनी हथकड़ियूं आहिनि जेकी नज़र खां ओझल रही सलाहियतुनि खे तबाह कनि थियूं। समाजी नुक़्ते नज़र सां ॾिसो त तव्हां किथे बि न आहियो। तव्हांजा वजूद वक़्त जी काल कोठड़ी में क़ैद आहिनि जेकी निजात बि उन्हनि खां घुरनि था जेकी तव्हांखे क़ैद कनि था। यादि रखो त ज़हर जी मिठास सां सिर्फ़ ज़ाइका तब्दील थींदा आहिनि, असर उहे ई रहंदा आहिनि। पाण खे ज़िंदा रखण लाइ असां पंहिंजा वजूद मारिया आहिनि। जीअण जी आस में सॼनि जी गुलामी करण वारा आख़िर इहो कॾहिं तस्लीम कंदा त तारीख़ में ज़िंदा रहण लाइ चंद घड़ियूं ई काफ़ी आहिनि।